सजनो थर प्रोडक्शन के मक़बूल सिलसिले एक शायर ऐं एक फनकार में अमीन अरबाब अवां के भलीकार चवे थो। अजो के इन खूबसूरत कड़ीअ जा ब सरहा गुल आहिनि सिंध जी कोयल मोहतरमा फौजिया सुमरो ऐं पलीजाणी पार जो भलोड़ शायर गुल हसन ख़ास के लिए। दोस्तों अकेलाई जे रण में जॾहिं यादनि जा कारा तूफ़ान उथंदा आहिनि तॾहिं न ॼाण केतिरियूं ई आबाद दिलियूं खनपल में वीरान थी वेंदियूं आहिनि। बिल्कुलु ईअं जीअं सिंध जा ई फौजिया सुमरो खे बीमारी बेहाल करे छॾियो हो त हू बीमारी जे बिस्तरे ते बि उन पिरीअ खे यादि कंदी रही जंहिंसां हिन जूं के सारूं हुयूं ऐं हिन उन पिरीअ ख़ातिर हर ईंदड़ विंदड़ खां इहो ई ते पुछो त